मजहब के रियासत का, मजहब के रियासत का, मजहब के रियासत का सिंधी न्याण खे अगवा करे उन्हनि जो मज़हब मटाइण, सिंधी न्याण खे अगवा करे उन्हनि जो मज़हब मटाइण, मजहब के रियासत का, मजहब को रियासत से, मजहब को रियासत से। हाणे आओ जीएसएन मां जे चेयरमैन ऐं ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर, सिंध कमेटी सिंध के मेंबर अब्दुल खालिक जोड़े के गुज़ारिश कंदो थे पंहिंजे ख्याल जो नारे सिंध, नारे सिंध। दोस्तों साथियों भाइरो भेनरो जीएसएन असां ॼाणूं था त हीउ एहतिजाजी मुज़ाहिरो बुनियादी तौर ते सिंधी न्याणियुनि जी अगवा जे ख़िलाफ़ आहे, पर असां सम्झूं था त इहो मसइलो रियासत जे मज़हब हुअण सां ॻंढियल आहे। रियासत जी पहिरीं ज़िमेवारी हूंदी आहे माण्हुनि जे शहरनि जे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ करे। असां सिंधी माण्हुनि जो जान माल उहे त पहिरें ॾींहं खां हिन रियासत जे वजूद में अचण खां महफ़ूज़ न आहिनि। असांजो माल खणी विया, असांजा माण्हू मारजण पिया, हाणे असांजूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। त पोइ इहा रियासत कहिड़ी रियासत आहे? कीअं असां चऊं, कीअं सिंधी माण्हू इहा ॻाल्हि मञनि त असां हिकिड़े आज़ादु मुल्क जा शहरी आहियूं? असां सां त ग़ुलामनि वारो सलूक कयो थो वञे त पोइ चइबो त असां हिन रियासत में ग़ुलाम आहियूं। ईअं ई असांजी न्याणियुनि खे रस्ते वेंदे या उन्हनि जे घरनि मां खयों अगवा कयो वञे थो पियो ऐं उन्हनि जा वञी सौदा कया वञनि था, जीअं अॼु खां 1300 साल अॻु में असां सां कयो वियो हुयो। असांजे न्याणियुनि खे हितां खणी उनखे जंगी माल सम्झी उन्हनि खे बगदाद ऐं शाम जे दमिश्क जे बाज़ारनि में विकियो वियो हुयो। ईअं ई हाणे बि उन्हनि जी नीलामियूं थियूं थियनि। ये मुला जेके आहिनि मिठे जड़ा ऐं सरंदी जड़ा उहे बाक़ाइदे कारोबार कंदा, उन्हनि जो कारोबार आहे, इहे बाज़ार लॻायो वेठा आहिनि। मज़हब जे नाले ते न्याणियुनि खे खणी अगवा करे उन्हनि जा सौदा कनि था, पर असां हिन जो बुनियादी तौर ज़िम्मेवार आहियूं। इहे मुला बि ज़िम्मेवार आहिनि ऐं जेके हुते हद जा वॾेरा जागीरदार असेंबली मेंबर उन्हनि बदमाशनि लोफरनि जी अगवाकारनि जी मदद कंदा, उहे बि ज़िम्मेवार आहिनि। पर असां वधीक ज़िम्मेवार रियासत खे सम्झूं था। हाणे त जेकॾहिं माण्हुनि सां ज़्यादती थिए, कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए त ख़ुदि रियासत जे कानून जे ख़िलाफ़ आहे। तव्हां कानून लिखी रखियो आहे त शादीअ जे लाइ 18 साल उमिरि खपे, 14 सालनि 15 सालनि जी छोकिरियुनि जी शादी वञी ॾिजे, चवंदा मज़हब मटायूं। भई जेको माण्हू ड्राइविंग लाइसेंस जे क़ाबिल न आहे, जंहिंखे तव्हां शनाख्ती कार्ड नथा ॾियो, मज़हब कीअं थो मटाए सघे? पर छाकाणि त हिन रियासत जो ख़ुदि मज़हब आहे त सभई इदारा बशमूल अदालतुनि जे उन ते हलनि था। तव्हां ॾिठो हिन रियासत जे आला तरीन अदालत जे आला तरीन जज उन साम्हूं अगवा थियल छोकिरीअ चयो त मां माइटनि वटि वञण थी चाहियां, त आला तरीन जज चयो त हाणे त इहा मुस्लमान थी वई आहे, हाणे हिंदुनि में कीअं वेंदी? मन रियासत अदालतूं नथा बदियल आहिनि। इहा रियासत सॼी असां सां इहा ज़्यादती करे थी। हिन में इज़ाफ़ो इन करे थिए त हिन रियासत जो मज़हब आहे। रियासत जो मज़हब कॾहिं न थींदो आहे। मज़हब इंसाननि जो थींदो आहे, मज़हब माण्हुनि जो थींदो आहे। रियासत कानून ते हलंदी आहे जेको सभिनी शहरनि जे लाइ बराबरि हूंदो आहे ऐं उन जा नतीजा 40 सालनि खां ई सॼो मुल्क भोगे पियो, रुॻो असां नथा भोगियूं। हाणे रड़ियूं कनि था, दाऊं कनि था, मज़हबी इंता पसंदीअ जे ख़िलाफ़ जंग में असांजा लख माण्हू मारिजी विया आहिनि, शहर तबाह थी विया आहिनि। असां तव्हांखे अॻे बि चयो हुयो त रियासत खे मज़हब सां धार कयो। 60 साल अॻे असां तव्हांखे चयो, तव्हां असांखे गदार करार ॾिनो, अॼु उन जा नतीजा भोगियो पिया ऐं तव्हां मज़हब जे बुनियाद ते अॼु बि असां सां सिंधी माण्हुनि सां सिंधी न्याणियुनि सां तफ़रीक़ कयो था। असां ॿुधायूं था रियासत खे तव्हां इहे तरीक़ा कंदव
गुलामनि वारो तरीक़ो तव्हां अख़्तियार कंदव, गुलाम खे आज़ादीअ लाइ जिदोजहद करण जो हक़ हूंदो आहे, पोइ कोई नथो हुनखे रोके सघे, कोई नथो तव्हांजी शिकायत करे सघे। असां वरी बि इहा घुर कयूं था ज़ोर सां त रियासत खां मज़हब खे न कयो वञे ऐं न्याणियुनि खे अगवा करण वारनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं जेको कानून ठहियलु आहे शादीअ जे बारे में मज़हब तस्दीक ख़ुदि पहिरीं हुन ते फौरी तौर ते अमल कयो वञे। महिरबानी। सिंधी न्याणियुनि जो मज़हब मटाइणु, सिंधी न्याणियुनि जो मज़हब मटाइणु, मज़हब खे रियासत खां अलॻि कयो, मज़हब खे रियासत खां अलॻि कयो, मज़हब खे रियासत खां अलॻि कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।